बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी लाहौर में ऑपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जी रिहाइशगाह आमद थी आहे। शहबाज़ शरीफ़ मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज़ पीपी अॻवाननि जी आजिया कई आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया मुलाक़ात में पीडीएम पीपी जे लॉन्ग मार्च जे इंतज़ाम इन हाउस तब्दीली ऐं ॿियनि अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई पई वञे। आगाह कयूं पिया तव्हांखे अहम ख़बर आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी लाहौर में ऑपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जी रिहाइशगाह आमद थी आहे। शहबाज़ शरीफ़ मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज़ पीपी अॻवाननि जी आजिया कई आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया मुलाक़ात में पीडीएम पीपी जे लॉन्ग मार्च जे इंतज़ाम इन हाउस तब्दीली ऐं ॿियनि अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई पई वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी लाहौर में ऑपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जी रिहाइशगाह आमद थी आहे। शहबाज़ शरीफ़ मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज़ पीपी अॻवाननि जी आजिया कई आहे। मांझांदे में शिरकत कई आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी लाहौर में ऑपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जी रिहाइशगाह आमद थी आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया शहबाज़ शरीफ़ मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज़ पीपी अॻवाननि जी आजिया कई आहे। मुलाक़ात में पीडीएम पीपी जे लॉन्ग मार्च इन हाउस तब्दीली ऐं ॿियनि अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई पई वञे। तव्हांखे आगाह कयूं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी लाहौर में ऑपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जी रिहाइशगाह आमद थी आहे। राब्तो कयो आहे इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। कुर्बान आगाह कजो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कोचेयरमैन आसिफ ज़रदारी अॼु लाहौर में मॉडल टाउन पहुतो आहे जिते हू अपोज़िशन लीडर ऐं मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करे पियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो हिते मुलाक़ात में शामिल आहे। हिन मुलाक़ात में मुस्लिम लीग नून तरफ़ां शहबाज़ शरीफ़ सां गॾु मरियम नवाज़ हमज़ा शहबाज़ ऐं साद रफ़ीक मरियम रोज़ेब ऐं ॿिया अॻवान शामिल आहिनि। मुंहिंजे ख़्याल में पीटीएम ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा रस्ता धार थियण खां पोइ ही अहम सियासी डेवलपमेंट आहे जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को चेयरमैन ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी पाण मॉडल टाउन पहुतो आहे। शहबाज़ शरीफ़ मुस्लिम लीग नून क़यादत सां मुलाक़ात करे पियो। ज़रिया ॿुधाइनि था त हिन मुलाक़ात में सियासी तौर ते मुस्तक़बिल जी हिकमत अमली ते गौर कयो वेंदो ऐं अहम फ़ैसिला मुताबिक़ आहिनि जंहिंमें इमरान ख़ान ख़िलाफ़ अदम जी तहरीक शामिल थी सघे थी ऐं उन सां गॾोगॾु सेनेट में ताज़ो जेका अपोज़िशन खे शिकस्त मिली आहे उन हवाले सां बि मामलनि ते गौर थींदो ऐं मुस्तक़बिल में पाकिस्तान पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून ऐं पीडीएम जो जेका लाइक़ी हूंदी उन्हनि जा रस्ता ऐं आइडियाज़ ते कहिड़ी हमआहंगी हूंदी त समूरा मामला अॼु डिस्कस थींदा ऐं मुंहिंजे ख़्याल में इन हवाले सां अहम ऐलान मुताबिक़ आहे। कुर्बान वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।